हालानी रिपोर्टर इमरान लाशारी मीडिया हाउस मेहरापुर मरकज में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे अली चिकन मेहरापुर के ओनर इम्तियाज़ मेमन प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चो त गुज़िरियल 14 सालन खां मुंहिंजी दुकान ते असलम मुगल बीठल हुयो जॾहिं त मुंहिंजी गैर हाज़िरी में हू मुंहिंजे दुकान तां पंहिंजे रिश्ते माण्हुनि सां ओधर कंदो हुयो जॾहिं त मुंहिंजी जॻह ॿिए खेसि किराए ते ॾिनल हुई। भले केर बि मूंसां डबल टॉप करे हर महीने जो हिसाब किताब मूं वटि लिखियल आहे। उन ते असलम मुगल जो सयूं थियल आहिनि। हाणे हू माण्हुनि जे चवण ते हू मुंहिंजा पैसा फबाइण थो चाहे ऐं मुंहिंजे ख़िलाफ़ हू कूड़ी प्रोपोगंडा करे मुंहिंजी साख खे छीऊं रसाए रहियो आहे ऐं पैसा घुरण ते मूंखे व्याजीअ जो लक़ब ॾेई रहियो आहे जंहिंमें का बि सदाकत न आहे। जेकॾहिं हिन वटि के व्याज जा सबूत आहिनि त इहे पेश करे। मुंहिंजा संदसि ॾे हक़ी पैसा आहिनि, इहे मां कंहिं बि सूरत में खेसि बख़्श न कंदुसि। अगरि असलम मुगल सचो आहे त कंहिं बि वटि फ़ैसिलो कराए, मूंखे बि क़बूल आहे। बाक़ी मूं मथां कुड़नि इल्ज़ामनि सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियां थो। इम्तियाज़ मेमन ओनर अली चिकन मेहरापुर। शो पियो थो हले असलम नाले मुगल जे नाले सां। इहो 14-15 सालनि खां वठी मूंसां गॾु कारोबार कंदो अली चिकन सेंटर मेहरापुर ते। असांजो पोल्ट्रीअ जो हिकिड़ो शेड्यूल हूंदो आहे त आऊं जेको बि पोल्ट्रीअ सां कारोबार कंदो आहियां त पहिरियों मां उते पंहिंजो बिलेन चेक ॾींदो आहियां, पोइ उन सां कारोबार कंदो आहियां। पोइ हे लखनि जो हज़ारनि जो कारोबार न आहे, हे कारोबार पोल्ट्रीअ जो किरोड़नि जो थींदो आहे। हे सॼे पाकिस्तान खां वठी सिंध सॼे में पोल्ट्रीअ जो कारोबार आहे। हे कारोबार डीलर ई सम्झंदा आहिनि त हिननि में कारोबार में इहो थींदो आहे। असांजा जेके पैसा आहिनि हिनखे मुर्गी मां लाराए ॾींदो हुउमि, कॾहिं भाऊ सलीम हाले पुटरे खां ऐं भाऊ अला वधाए सियाल खां, भाऊ शाहिद मलक खां, कॾहिं कासुम पोल्ट्रीअ वारनि खां। उहे मुंहिंजे थ्रू मुर्गी लाहींदा, हिनखे मुर्गी उहे ॾींदा, उहे गाॾीअ वारा हिन खां वोचर ते सिग्नेचर वठंदा, जेकी बि मुर्गी लाहे ॾींदा ऐं हर वोचर ते हिन जी सिग्नेचर आहे। सॼो मुंहिंजो कारोबार अली चिकन जो हे हलाईंदो हुयो। उन जे बावजूदि हे असांखे शाम जो पेमेंट ॾींदो। हिन जी अथ अखरी हिन जो खातो ठहियल आहे। हर रोज़ जे डिटेल सां हिन जे कारोबार में असांखे हिन जी पेमेंट आयल आहे। अगरि जेॾी महिल हिन जी पेमेंट रहियल आहे त हिन अॻिते बि ओधर कई आहे। ओधर करण जे